अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ियूं सूरत बक़रा, हुन जे खां अॻु में कुझु सूरत आयतूं पढ़ियूंसीं जंहिं ज़िक्र हो रमज़ान रमज़ान जे रोज़नि जो। हुन खां पोइ आयो 188 आयत त माल हिक ॿिए जा बातिल न खाओ ऐं हिक ॿिए खे हुकाम वटि वठी न वञो, कूड़ा केस न करियो हिक ॿिए ते, पराए माल फॿाइण जे लाइ केस न करियो, कोर्टुनि में वञी रिश्वतूं ॾियो हाकमनि खे। इहा थी ॻाल्हि 188 में। हुन खां पोइ हाणे 189 खां आयतूं आहिनि मक़ाती पंहिंजो अहिला यानी चंड जे ॾिसण जी ॻाल्हि ऐं पंहिंजो उहे छाजे लाइ आहे। उन खां पोइ हज जूं ॻाल्हियूं हिन में अचंदियूं ऐं पंहिंजो जेके वञी थी ख़तमु थियनि 237 नंबर आयत ताईं या केसि ताईं। पोइ हाणे ॾिसूं था, पढ़ंदासूं इनशा अलाह हितां जिताईं पहुतासूं इनशा अलाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिली, कूड़े नमूने सां हिक ॿिए जा माल न खाओ। वतुदलू बिहा इलल हुकाम, ऐं न पहुचायो उन्हनि खे हुकाम ताईं। लिताकुलू फरीक़न मिन अम्वालिन नास बिल इस्मि, त जीअं ॿिए धुर जो कंहिं ॿिए धुर जो माल हराम गुनाह सां खाओ। वअंतुम तअलमून, ऐं तव्हां ॼाणंदा बि हुजो, यानी ॼाणंदे ॿुझंदे ॼाणी वाणी पंहिंजो माल हराम आहे हराम, पर खाईंदुसि ज़रूरु इहो वठुसि, मुंहिंजो आहे कोन को हक़ु, पर न चवंदो मुंहिंजो हक़ु आहे, छो जो आउं ॾाॾे आदम जो औलाद आहियां न, ऐं मुंहिंजो काबिल जो औलाद आहियां, मुंहिंजो निमरूद जो औलाद आहियां, ऐं फ़िरौन जो औलाद आहियां, इन करे आउं ज़रूरु पराओ माल फॿाईंदुसि। हाणे इहो थियो वञी हिते यसअलूनका अनिल अहिल्ला, अहिल जे मुतलिक़ पुछंदा चंड जे बाबति, चंड जा पहिरियां ॾींहं जेके क्रिसेंट मून। कुल हिय मवाक़ीतु लिन्नास, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमाए थो त तूं चओ पंहिंजे उमत खे त हीअ मवाक़ीत लिन्नास, वक़्तु जाचण जे लाइ माण्हुनि जे लाइ। ॿियो त हाणे यानी चंड ॾिठो आहे, पोइ महीने जी पहिरीं आहे, ॿी आहे, 15 आहे, 16 आहे, 20 आहे, 30 आहे, मतिलबु त साल आहे, 2 साल आहिनि, मवाक़ीत, भई मवाक़ीत आहिनि, वक़्त जा निशान आहिनि। वल हज, ऐं हज जूं ॻाल्हियूं हिन में अचनि थियूं। हज कॾहिं थींदो, चंड रमज़ान कॾहिं थींदो, रबीउल अव्वल कॾहिं थींदो, महराज जो महीनो कॾहिं थींदो, फलाणो महीनो, ख़ाली महीनो, सफ़र जो महीनो, ख़ाली सफ़र माना ख़ाली ज़ीरो, ज़ीरो माना का एक्टिविटी कोन हुन में, इन करे पाणी वाणी बि कोन्हे को, पोख वोख बि कोन्हे को, फसल वसल बि कोन्हनि का, मतिलबु अहिड़े क़िस्म जो ख़्यालु। वल हज वलैसल बिर्रु बिअन तातुल बुयूत मिन ज़ुहूरिहा वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा। अर्ज़ु कयोसीं त माण्हू सफ़र जे लाइ निकिरणु चाहे त पोइ निकितो ॿाहिरि, पोइ वरी यादि आयसि ॻाल्हि त मुंहिंजी फलाणी शइ घर में रहिजी वई आहे। हाणे हू घर में दरवाज़े खां दाख़िल न थींदो हुयो, मुंहिंजे विश्वास हुयो त इहो मुंहिंजो कमु ख़राबु थींदो, फलाणो थींदो, इन करे छा करे खिड़कीअ में लंघे अड़ी खिड़कीअ में पोयां खां लंघे अचे या भित भञी लंघे अचे, पोइ उहा शइ पंहिंजी खणी वञे, वॾो नुक़सानु। पोइ अलाह ताला फरमायो त ईअं दरवाज़नि खां दाख़िल थियो, यानी हुतां विसवसा विझी पंहिंजे दिलि में चयो मुंहिंजो शैतान कमु ख़राबु हीअ थींदो उहो थींदो, खिड़कियुनि में जा पोयां खां भितियूं भञी अचो न, ईअं न करियो। पंहिंजो लैसल बिर बिअन तातुल बुयूत मिन ज़ुहूरिहा, घरनि जे पुठियां खां, ज़ुहूर माना पुठ, जी जेका हीअ ज़हर आहे, ज़ोहर जो वक़्तु आहे, माना पुॼाणी थी वई आहे, पंहिंजो वियोलियो पुठ ते वियोलियो, यानी सिज जेको आहे जिते उभरे थो उहो साॼो पासो थियो त पुठ थी वञी जिते लहे थो उन पासे
त इन करे ज़हर जो वक़्तु चइजे थो त ज़ोहर इहे पुठि आहे पंहिंजी जेका मुंहिंजी पोयां पुठि आहे या पुठि आहे ऐं ज़ोहर सभिनी मानाउनि में हिन जो औलाद माण्हू जो थींदो उहो बि ज़ोहर आहे छो जो पुठि आयो आहे बहरहाल हिते माना ज़हूर पंहिंजा पुठियां खां न अचो ऐं पंहिंजे में ॿिया बि को मतिलबु त मेटाफोरिकल मीनिंग्स बि आहिनि त मतिलबु सही सिधी ॻाल्हि करियो सही सिधी ॻाल्हि जेका अलाह ताला जंहिंजो हुकुम कयो आहे बता सुबत आहे हितां खां कनि मूंखे जले वरी हितां खां भई सोचंदो कनि हिते आहे त हिते जलियो न हितां खां ईअं करे जलियो त कीअं त जलियो وليس البر بأن تأتوا البيوت من ظهورها ولكن البر من اتقى हाणे 177 आयत पहिरीं बिर जी आयत हुई हुन में लैसल बिर त गिरी थो पंहिंजो मशरिक़ ऐं मग़रब ॾांहुं मुंहुं करियो हिन में का बिर कोन्हे अॻिते बि बिर जूं ॻाल्हियूं ईंदियूं त पंहिंजो इहो बिर कोन्हे त उहो लन तनालुल बिर हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून का बि चङाई कान्हे का एसि ताईं जो इन्फ़ाक़ जे मामले में ख़र्चु करियो उहा शइ जेका तव्हांखे वधीक पसंदि आहे पंहिंजे सभ खां पसंदि उहा इन में बिर आहे चङाई मतिलबु इहा हिते बि बिर जी ॻाल्हि आहे त इहा आहे त तक़वा में बिर आहे चङाई जेका आहे सो तक़वा में आहे हीअ विसवसनि में कोन्हे पंहिंजा छा चइबो आहे पंहिंजो त हितां थो अचे हितां थो अचे शैतान हुतां थो गिड़े हितां हीअं न करियां हूअं न करियां हिन में त आहे वातुल बुयूत मिन अबवाबिहा हीअ तमामु सुहिणी ॻाल्हि आहे मतिलबु त इहो मेटाफोरिकल मीनिंग्स सिमांटिक मीनिंग्स आहिनि हिन जूं त घरनि में दाख़िल थियो पंहिंजे दरवाज़नि खां ऐं औरतुनि वटि बि वञिबो पंहिंजे दरवाज़नि खां जेका ॻाल्हि आहे पंहिंजी मतिलबु त जेको अलाह ताला जंहिं शइ लाइ ख़लकियो आहे इहो कोन बुछड़े नमूने सां हेॾां होॾां ॿियूं ॻाल्हियूं जेके बि सम्झ में अचनि वातल बुयूत मिन अबवाबिहा वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा अख़्तियार कयो ॿिन्ही में तक़वा वलाकिनल बिर मन इत्तक़ा ऐं वत्तक़ुल्लाह अलाह खां डिॼो लअल्लकुम तुफ़्लिहून त जीअं तव्हां फलाह पायो फलाह कामयाबी आहे प्रोग्रेस आहे पंहिंजो छा चइबो आहे सक्सेस आहे सक्सेस जा इन जो कोन्हे लॻो पुठि खां घुमी अचो हिन पासे घुमी अचो या हुन पासे उहो बि तासवता कमु करियो फलाह सिधी ॻाल्हि में या चङाई में आहे तक़वा में आहे परहेज़गारी में फलाह आहे सक्सेस आहे हाणे अचे थी थोरी ॻाल्हि कातिलू फ़ी सबीलिल्लाह व कातिलू फ़ी सबीलिल्लाह ऐं जेके जंगियूं आहिनि विढ़ो था अलाह जे पारां विढ़ो ईअं न पंहिंजे पारां मुंहिंजी दुश्मनी आहे हुन सां मूंखे ढगी चोराणी आहे मुंहिंजी ढगी चोरी करे वियो हू फलाणो उन करे मूंखे हुनखे हुनजी ढगी चोराणी आहे या हीअं करिणो आहे जेको विढ़ो था अलाह जे पारां विढ़ो पंहिंजा बदिला न वठो पंहिंजूं ॻाल्हियूं पर्सनल न हुजनि वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाह लज़ीन युक़ातिलूनकुम जेके तव्हां सां विढ़नि उन्हनि सां विढ़ो हाणे हीअ ॼण हिकिड़ो हिते फ़क़रा में अची वई इजाज़त मके में जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ त हुकुम न हो वापसि विढ़ण जो पोइ सख़्तियूं सठाऊं पिए पर पोइ विढ़िया कोन थिए पंहिंजो हुन सां चङाई सां पेश आया पोइ जॾहिं मदीने में आया आहिनि त पोइ सूरत हज में हुकुम आयो त पंहिंजो तव्हांखे इज़्न थो ॾिजे इज़्न जो लफ़्ज़ हुनखे था चवनि आयत सैफ़ जी तलवार जी आयत तलवार जो लफ़्ज़ क़ुर शरीफ़ सॼे में कोन्हे को पर उनखे चवंदा आयत सैफ़ तलवार जी यानी विढ़ण जी इजाज़त उहा हुई वरी वापसि विढ़ण जी ईअं न को जारियत वारो कजे पर डिफेंसिव जेकॾहिं को तव्हां ते हमिलो करे थो तव्हां सां विढ़े थो त पोइ उन सां तव्हां विढ़ी सघो था वापसी में हीअं न त हथु पेर भञी अचे न आउं त कोन विढ़ंदुसि जीअं हज़रत हारूत छा चवंदो हज़रत हाबील अलैहिस्सलाम कयो त आउं कोन विढ़ंदुसि वापसि या हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अनो चयो त आउं वापसि कोन विढ़ंदुसि भले मूंखे जेको मारे त हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अनो हज़रत हाबील जो जेको आहे सो सुनत ते रहियो पर असांखे हुकुम न आहे त हरू भरू उनजी सुनत ते रहूं हाबील अलैहिस्सलाम जी या हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अनो जी इहो पंहिंजे दाता गंज बख़्श साहिबु कुझु कशफुल महजूब में इहा ॻाल्हि सुहिणे नमूने सां कई आहे असांखे विढ़ण जो वापसि में विढ़ण में डिफेंसिव विढ़ण जो हुकुम आहे
वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहि लज़ीन युक़ातिलूनकुम वला तअतदू, ऐं हद खां न लंघो, यानी हू जेकॾहिं तव्हांखे धकु हयो आहे त हुनखे मारींदो, ईअं कोन थींदो, धकु जो धकु थींदो, वधि में जेकॾहिं माफ़ु कयो त सुठो आहे, पर जेकॾहिं धकु हणणो आहे धकु, ॾंदु आहे त ॾंदु, पंहिंजो इहो थींदो आहे हज़रत मूसा जी शरीयत मुताबिक़ जेको आहे सो आहे, पर उन खां वधीक हुकुम न आहे त तव्हांखे को धकु हणे तई वरी हुनखे क़तलु करे छॾियो या तव्हांखे ईअं करे छॾियो या तव्हांजी ढगी चोरी विया त हुनखे मारे छॾियो, ईअं न कयो। वला तअतदू, हद खां न लंघो, इन अलाह ला युहिब्बुल मुअतदीन, बेशक अलाह हद खां लंघंदड़ जेको ज़ुल्म करे थो उहो ज़ालिम थियो वधीक हुन खां बि, इन करे हुनखे पसंदि नथो करे। ला युहिब्बुल मुअतदीन, हद खां लंघंदड़नि खे अलाह सुब्हानो ताला पसंदि नथो करे। वक़्तुलूहुम, पोइ अहिड़नि माण्हुनि सां जेके तव्हां सां विढ़नि था हुन सां तव्हां विढ़ो, हैस सक़फ़्तमूहुम, यानी उन ज़माने में जॾहिं अञा जंग जारी आहे, सुलह थी वियो त पोइ हुकुम न आहे, पर सुलह थी वियो हलियो, ॻाल्हि सुठी पई हले त बसि पोइ विढ़ण जो न आहे, पर इनिशिएट जेकर हू करे थो त पोइ तव्हां वरी वापसि विढ़ंदव। वक़्तुलूहुम हैस सक़फ़्तमूहुम, जिते बि तव्हांखे हथु अचे, पोइ विढ़ण जो जंग जे ज़माने में जिते बि हथु अचे उते तव्हां हुनखे हुन सां विढ़ंदव। वख़्रिजूहु मिन हैस अख़्रजूकुम, तव्हां उन्हनि खे बि कढो जीअं तव्हांखे कढियो अथऊं मके मज़ा, यानी इहो आहे जेकॾहिं तव्हांखे कढी छॾियो अथऊं शहर मां, पोइ तव्हांखे वापसि मिले थो शहर, तव्हां बि हुनखे चइबो आहे हाणे तव्हांजो या कहिड़ो थींदो, निकिरी वञो या पोइ वरी ॾिघाई थींदी, पंहिंजो क़तलु कया वेंदव, पहिरीं हुनखे अख़्तियार ॾिजे, निकिरी वञनि त निकिरी वञनि हलिया भले। ऐं इन मज़ा ॼण हुयो पंहिंजो जॾहिं वठूं यरूशलम वापसि सलाहुद्दीन अयूबी, त जिते बि वेंदा हुआ त मतिलबु टे शयूं हूंदियूं हुयूं त भई इस्लाम अख़्तियार करियो, या पंहिंजो त असां जहिड़ा आहियो, असां जहिड़ा थी रहो, या पंहिंजो जिज़ियो ॾियो या निकिरी वञो, या मतिलबु त पोइ या जंग आहे, त पोइ इहा ॻाल्हि ॼण इहे तौरात जो बि हुकुम इहे हुया, बुक ऑफ लेविटिकस ऐं ड्यूट्रोनॉमी में अहिड़ी क़िस्म जा हुकुम हुआ जिन ते हीअ असांजी शरीयत ॿधलु आहे। त पहिरीं मुनखे वार्निंग ॾिबी त पंहिंजो मुस्लमान थियो, दावत ॾिबी, पोइ जेकॾहिं दावत न उहो क़बूल नथा कनि पोइ जज़ीए जो चइबो तव्हांखे प्रोटेक्ट कंदासूं, ऐं तव्हांखे टैक्स ॾियणो पवंदो आहे, टैक्स सभु को ॾिए थो, असीं जिते रहूं पिया जेको सिटीज़न आहिनि सभई ॾियनि था टैक्स, असां ज़रूरु टैक्स सां सॼी म्यूनिसिपैलिटी सॼो कमु पंहिंजो हलनि था, पंहिंजा कम जेके बि आहिनि से पैसनि सां हलनि था, त टैक्स सभु को थो ॾिए, पर पोइ जिज़ीए जो हुकुम हुयो, हाणे उहो ॼण काफ़रनि खां वठण जो ख़तमु थी वियो आहे, इन करे जो हाणे केरु कोन थो वठे, हुनजो ख़ासि को जिज़ियो कोन वठिबो किथे बि, न को मसइलन पाकिस्तान मेजॉरिटी मुस्लमान आहे त हुते असीं जिज़ियो कोन था वठूं, न को वरी जिज़ियो को ख़ासि वरी हिंदुस्तान में मुस्लमाननि खां वठंदा, इन सां असांखां को जिज़ियो कोन था वठनि, न को किथे असीं परान मुल्कनि में रहिया पिया आहियूं, मतिलबु त असांजा मुल्क नव आहे, इस्लाम मुल्क नव आहे, त हाणे जिज़िए जो उहो ॼण कोन्हे, सभु को टैक्स ॾिए थो, पोइ ॼण उहो जिज़िए जी बदिल थी वियो हलियो, मतिलबु त सभु को जिज़िया थो ॾिए, सभु को टैक्स थो ॾिए, सभु को बराबरि टैक्स थो ॾिए, ऐं पर प्रोटेक्शन सभु कंहिंजी ओतिरी आहे जेतिरी हक़ु हुनखे ओतिरो ई आहे जेतिरो ॿियनि सिटीज़न खे आहे, त असांखे बि ओतिरो ई हक़ु आहे अलहमदिल्ला। पर हाणे इहो थियो वला तुक़ातिलूहुम इंदल मस्जिदिल हराम, मस्जिद हराम में जंग न आहे करणी, विढ़ण जो हुकुम न हो, मतिलबु थियो मस्जिद हराम माशर हुया, यानी अलाह ताला जा मुक़दस मक़ामात आहिनि, उते विढ़णो न आहे, पर पोइ हाणे जेकॾहिं दुश्मन विढ़े थो उते बि त पोइ तव्हांखे वापसि विढ़णो पवंदो, त इहा ॻाल्हि हिते आहे। मुहर्रम जा महीना आहिनि, या पंहिंजो ज़िलक़द या ज़िलहज या मुहर्रम या रजब जे महीने में महीना हराम आहिनि, हिन में विढ़ण जो हुकुम न हो, पर जेकॾहिं का दुश्मन विढ़े थो त पोइ तव्हां वापसि विढ़ंदो, इहो तव्हांखे ॼण इजाज़त ॾिनी वई कोई शरीर थिए में हिन में। हिते उहा फरमाए थो वला तुक़ातिलूहुम इंदल मस्जिद हराम हता युक़ातिलूकुम, जेसि ताईं हू तव्हां सां न विढ़नि, यानी तव्हां सां विढ़नि था त पोइ तव्हांखे हुकुम आहे हुन सां वापसि विढ़ण जो, भले मुहर्रम जो महीनो हुजे, ज़िलक़द जो हुजे, ज़िलहज जो हुजे,
रजब जो हुजे जेको बि हुजे, ऐं भले मस्जिद हराम हुजे की मस्जिद नबी हुजे की यरूशलम हुजे, उहे जे विढ़नि था त तव्हांखे वापसि विढ़णो हुकुम आहे। भले पोइ नजफ़ हुजे करबला हुजे, दुश्मन विढ़ंदो त हुन सां ज़रूरु उते विढ़बो, पंहिंजो इहो थींदो ॼण। फ़ैन क़ातलूकुम फ़क़्तुलूहुम, जेकॾहिं हू तव्हां सां विढ़नि था त तव्हीं हुननि सां विढ़ंदव, तव्हांखे क़त्लु कंदा त तव्हीं क़ातिल जी माना आहे विढ़णु, विढ़ण जी माना में आहे, पोइ मारण जी माना में, पोइ मारण माना क़त्लु करणु, उहा माना इन मां निकिरे थी, पर क़त्ल जो असुलु जेको लफ़्ज़ु आहे उन जी माना आहे विढ़णु, टू फाइट। फ़इन क़ातलूकुम फ़क़्तुलूहुम, पोइ जे हू तव्हां सां विढ़नि त तव्हीं बि हुन सां विढ़ो। जे तव्हांखे मारीनि था त तव्हीं तव्हांखे मारींदव, हुननि खे मारण जी माना मार, हीअ जेका मार आहे कंहिंखे चपटाइण में उहा मार आहे, क़त्लु करणु उहो मार आहे, त पोइ इहे मानाऊं सभु अचनि थियूं हिन में। फ़इन क़ातलूकुम फ़क़्तुलूहुम कज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, इहा जज़ा आहे, बदिलो आहे काफ़रनि सां, काफ़रनि विढ़ंदा त पोइ हुन सां विढ़बो। फ़इननि तहो, पोइ जेकॾहिं हू बसि कनि, इन्हनि तहो फ़इननि तहो इंतिहा कनि, बसि करे छॾनि यानी न विढ़नि त तव्हां बि न विढ़ो। जो हुकुम आहे, यानी कंहिं ॿिए तौरात में इंजील में अहिड़ो हुकुम न आहे जहिड़ो क़ुर में हीअ आहे, जेको असांखे ई चवंदा त तव्हांजो ॿी जेको वेठो आहे वरी मुस्लमान थी करे हिंदुस्तान में फलाणो कहिड़ो माण्हू उहो चए थो 26 आयतूं ही कढी छॾियो क़ुर में, अहिड़ी आयतूं ॾेखार तौरात में, असांखे इंजील में ॾेखार, अहिड़ी तूं यगवेद में, रगवेद में, असरवेद में, सुमवेद में ॾेखार असांखे, जॾहिं हू इंतिहा कनि त तव्हीं बि इंतिहा करियो, जॾहिं हू सुलह कनि त तव्हीं सुलह करियो, जंग थिए पई सुलह करियो सुलह करियो, अहिड़ियूं आयतूं क़ुर शरीफ़ में आहिनि, कंहिं ॿिए किताब में न आहिनि। इन शरीयत ते अॻु में न हुयो, हीअ असांजी शरीयत मुहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत में आहे। सम्झो, हाणे इहा सम्झ में ॻाल्हि माण्हू अचे पई, हिते असां खां पुछां त पुछंदा हुआ, असीं हिन खे ॿुधाईंदासीं, ॾिसो न अहिड़ी ॻाल्हि जेके एक्सेप्शन्स रखिया आहिनि अलाह ताला, उहे तौरात में न आहिनि, उहे इंजील में न आहिनि, उहे वेदनि में न आहिनि, उहे कंहिं बि ॿिए आसमानी किताब में न आहिनि। फ़इन तहो फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम, जेकॾहिं हू जंग करणु बंदि था कनि त तव्हीं बि जंग करणु बंदि कयो, ऐं पोइ अलाह ताला हुननि खे बि बख़्शींदो ऐं तव्हांखे बि बख़्शींदो, हुननि ते बि रहम कंदो, तव्हां ते बि रहम कंदो, जेकॾहिं हू मुस्लमान थिया त हुननि खे बख़्शींदो, जेकॾहिं हू काफ़िर रहिया त दोज़ख में विझंदुनि, पर तव्हां सां जंग न कनि भले, त पोइ तव्हीं बि जंग न कयो भले, रहनि तव्हां सां गॾु। वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितनतुन, जंग एसि ताईं ॼण रहंदी जेसि ताईं फितनूं ख़तमु न थी वञे, फितनूं ख़तमु थिए त जंग कजे, जंग बंदि कजे, जेसि फितनूं आहे त पोइ जो जंग जारी रहंदी। हाणे हीअं जेको फ़लस्तीन में आहे फितनूं, 70-73 साल खां वठी 1948 खां वठी हिन शुरू कयो, ऐं 1917 खां इहो बालफेयर डिक्लेरेशन खां वठी शुरू करे छॾियो आहे, इहो ब्रिटिश एम्पायर ऐं अमेरिका ऐं फ्रांस ऐं इहे जेके मुल्क यूरोप जा आहिनि, इहे जेको हुननि खे तक़वियत ॾिनी अथऊं त इहो फितनूं जेसि ताईं ख़तमु न थींदो तेसि ताईं इहो जंग पई हलंदी फ़लस्तीनियुनि जी ऐं पंहिंजो इसराईल जी, बनी इसराईल जी, यहूदियुनि जी, इहो हुननि जे लाइ बि चङो न आहे ऐं असांजे लाइ बि चङो न आहे। चङाई इन में आहे त यहूदी पंहिंजो बसि करे ऐं जेके बुछड़ा माण्हू आहिनि यहूदी उहे ताईं निकिरी वञनि, फ़लस्तीन में उहे रहनि जेके फ़लस्तीन अॻे बि रहिया पिया हुआ, यहूदी बि रहिया पिया हुआ, क्रिश्चन बि रहिया पिया हुआ, मुस्लमान बि रहिया पिया हुआ ऐं फ़लस्तीनी बि रहिया पिया हुआ सभई, त अहिड़े नमूने सां वरी रहण जो हुकुम थींदो, जेसि ताईं अहिड़ा बदमाश आहिनि तेसि ताईं हुकुम न आहे, मतिलबु त सुलह थी नथो सघे, छो जो अहिड़ो जेको बाताल ॿाहिरि वेठो आहे हुन सां कहिड़ो सुलह थी सघंदो, सुलह ॿिन्ही तरफ़नि खां थिए थो, ईअं कोन त असांखे चिभाटे ऐं हू सुलह थो पाण में डेमोक्रेसी थो पाण खे सॾाए, ऐं अमेरिका चए थो हा हा इहो डेमोक्रेसी आहे, या कहिड़ी डेमोक्रेसी आहे जेको माण्हुनि खे वेठो ज़ुल्म करे, त इहा ॻाल्हि ख़तमु आहे। वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितनतुन व यकून दीन लिल्लाह, अलाह जो दीन आहे, यहूदियत बनी इसराईल जो दीन बि हज़रत इब्राहिम जो दीन आहे, मूसा अलैहिस्सलाम जो दीन आहे, ईसा अलैहिस्सलाम जो दीन आहे, पोइ दीन ते पंहिंजे रहनि ऐं उन नमूने सां पीसफुल थी रहनि त पोइ असां सां रहिया पिया हूंदा, असांखे का तकलीफ़ कान्हे का, मुस्लमान जी ईसाई भले रहिया पिया हुजनि पीसफुल नमूने सां, पंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ु शरारतूं न कनि, बग़ावतूं न कनि, साज़िशूं न कनि,
जेके मुस्लमान मुल्कनि में रहिया पिया आहिनि, कुफ़ार जेके आहिनि, पोइ भले रहिया पिया हुजनि, पोइ पीसफुल रहंदा ऐं शरारत ऐं बग़ावत ऐं पंहिंजो रिथाऊं साज़िशूं न कंदा मुल्क जे ख़िलाफ़ु। जेके मुल्क जे ख़िलाफ़ु साज़िश कंदा पोइ हुनखे टंगबो, जहिड़े नमूने सां गद्दारनि खे टंगबो आहे। पोइ जॾहिं उहे बसि कनि, फला उद्वान इल्ला अला ज़ालिमीन, त पोइ दुश्मनी न रखबी कंहिंसां बि, जेको सुलह कंदो उन सां दुश्मनी रखबी सवाइ उन्हनि जे जेके ज़ालिम हूंदा तन सां दुश्मनी, जंहिं ज़ुल्म कयो आहे, मतिलबु त पोइ उन्हनि केस वेस बि हलंदा, हुन ते जेको बि थींदो, ऐं पर पोइ ज़ालिम अञा बि हूंदो, ज़ुल्म करण जी कोशिशि कंदो त उनखे वरी बि टंगबो, पंहिंजो फांसी ते चालबो या जेको बि हुन ते कोर्ट में केस हलाइबो, पर ॿियो जेको सुलह पसंदि हूंदो त उन सां फसीलत सां पेश अचिबो। इहो ॼण हुकुम आहे। हाणे अचे थो अशहरुल हराम बिशहरिल हराम। शहर हराम यानी महरम जी हुरमत ऐं रजब जी हुरमत, ज़िलक़ाइद ऐं ज़िलहज जी हुरमत, इहो जेको हुरमत अॻु में हुआ अरबनि वटि हुआ त इन में जंग कोन कबी हुई, त जीअं माण्हू हली सघनि, वञी सघनि, घुमी फिरी सघनि, ऐं जेको कमु करिणो आहे हज जो या ज़कात वठण जो ॾियण जो त उहे करे सघनि, त उहो हुयो त क़िसास आहे, यानी तव्हीं कंदो त असीं बि कंदासूं, पर जेकर हू नथा उन ते रहनि त पोइ असांखे बि न आहे रहणो। हाणे हिते इहा ॻाल्हि थी अचे, अशहरुल हराम बिशहरिल हराम वल हुरमात क़िसास, हुरमत हू क़ाइमु रखंदा, असीं बि हुरमत क़ाइमु कंदासीं, यानी जंग न थींदी, पर जे हू हुरमत भञंदा ऐं जंग कंदा त असांखे विढ़ण जो हुकुम आहे, त क़िसास आहे। फ़मन